पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे सेक्रेटरी इतलात सेनेटर आजिज़ धामरा एसएस न्यूज़ हैदराबाद हेड ऑफिस जो दौरो कयो। आजिज़ धामरा ऑफिस में एसएस न्यूज़ जे सीईओ साजिद हुसैन सोलंकी ऐं एमडी नज़र सियाल सां मुलाक़ात कई, जॾहिं त मुख़्तलिफ़ शोबनि जो मुआइनो करे स्टाफ सां बि हाल अहवाल कया। आजिज़ धामरा अशोक शर्मा जी मेज़बानी हेठि थींदड़ टॉक शो सिंध टॉक में मेहमान तौर शिरकत कई। इन मौके ते आजिज़ धामरा पंहिंजा वीचार वंडींदे चयो त एसएस न्यूज़ डिजिटल मीडिया में सुठो इज़ाफ़ो आहे। हिन इदारे जी ऑफिस जी साराह कंदे चयो त स्टूडियो बि तमामु सुठो आहे। हिन चैनल जी कामयाबी लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कंदे चयो त जेकॾहिं हिन चैनल अवाम जे इशूज़ खे उजागर कयो त यकीनन इन खे सुठी मोट मिलंदी ऐं हीउ इदारो मीडिया जी दुनिया में पंहिंजो नालो पैदा कंदो। आजिज़ धामरा जो कोऑर्डिनेटर दानियाल अबड़ो पिणु एसएस न्यूज़ जे दौरे दौरान साणस गॾु हो। ॾिसो एसएस न्यूज़ जे हवाले सां मुंहिंजी पहिरीं टूर आहे। ऑफिस सेटअप ठीकु आहे, डेडिकेटेड माण्हू आहिनि। अॼु मुंहिंजो पहिरियों टॉक शो हिन चैनल ते थियो आहे। दुनिया जेका आहे उहा मीडिया जे हवाले सां इलाही तरक़ी करे पई ऐं कॉम्पिटिशन जेका आहे उहा जेसिताईं न ईंदी त बुनियादी तौर ते जॾहिं कॉम्पिटिशन जी दुनिया में वधि में वधि चैनल जेसिताईं न ईंदा तेसिताईं कॉम्पिटिशन पैदा न थींदी। ऐं हैदराबाद जे हवाले सां मुंहिंजी दुआ आहे त ही केबल ते अची वञे ऐं माण्हुनि जो आवाज़ु बणिजे। जॾहिं को बि चैनल का बि कैमरा माण्हुनि जो आवाज़ु थींदी त डेफिनेटली उहा माण्हुनि जे दिलनि जी धड़कन हूंदी। त तव्हांजो नओं सफ़र आहे, दुआ गो कयां थो, पहिरियों क़दम आहे। ऐं कंहिं ॾाहे चयो आहे त कसम क़दम ऐं कलम संभाले संभाले खणणु खपे। सो पहिरें क़दम तौर ते मुंहिंजी दुआ आहे त एसएस न्यूज़ जेका आहे पंहिंजो क़दम संभाले खणंदी ऐं जॾहिं ही बालकपणे वारो दौर पूरो करे सफ़र जारी रखंदी त माण्हुनि जी तर्जुमान हिकिड़े न्यूज़ चैनल तौर ते साम्हूं ईंदी। माण्हुनि जे बेसिक इशू जेके आहिनि, बेसिक इशूज़ उन्हनि खे बिल्कुलु साम्हूं रखणु खपे। ऐं हुकूमत वक़्तु चाहे उहा कहिड़ी बि हुजे, जेकॾहिं माण्हुनि सां किथे बि ज़्यादती थिए त माण्हुनि जी दांह तव्हांजे कैमरा जे तवसत सां जेकॾहिं हुकुमरान जे ऐवाननि ताईं पहुचे त मां सम्झां थो तरक़ी खां केरु बि रोके न सघंदो।